सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामियाम ने चयो त सिंध हुकूमत औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ फराहम करण जो ॿियो मरहलो जल्द शुरू करे रही आहे। औरतुनि खे अपील आहे त उहे ड्राइविंग लाइसेंस ठाराइनि, तरबियती कोर्सिस में हिसो वठनि ऐं पिंक स्कूटीज़ प्रोग्राम जे ॿिए मरहले में रजिस्ट्रेशन कराइनि। पंहिंजे जारी कयल हिक बयान में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामियाम ने चयो त ट्रांसपोर्ट खाते जे तरफ़ां औरतुनि खे मुफ़्त तरबियत सां गॾु मुफ़्त लाइसेंस बि ॾिना पिया वञनि। शागिर्दियाणियुनि ऐं मुलाज़मत कंदड़ औरतुनि खे स्कूटीज़ ॾियण जो मक़सदु खेनि मामूल जे सफ़री तकलीफ़ुनि खां छुटकारो ॾियारणु आहे। सीनियर वज़ीर शर्जील नामियाम वधीक चयो त पहिरें मरहले में पिंक स्कूटीज़ वारे मनसूबे खे अवाम जे तरफ़ां गैर मामूली मोट मिली आहे। केतिरियुनि ई औरतुनि ड्राइविंग सिखी लाइसेंस हासिल करे पंहिंजे रोज़ानी मसरूफ़ियतुनि लाइ पिंक स्कूटीज़ हासिल कयूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील नामियाम वधीक चयो त पीपल्स बस सर्विस, पिंक बस सर्विस, इलेक्ट्रिक बस सर्विस ऐं हाणे पिंक स्कूटीज़ जहिड़नि मनसूबनि जो मक़सदु शहरनि खे सस्ती, महफ़ूज़ ऐं बावकार सफ़री सहूलतूं मुहैया करणु आहे। हुन वधीक चयो त औरतुनि खे समाजी ऐं मुआसी तौरु मज़बूत बणाइणु रुॻो हिकु सरकारी मनसूबो न पर पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सियासी ऐं इंसानी फ़लसफ़े जो हिसो आहे। औरतुनि खे बाख्तियार बणाइणु पीपल्स पार्टीअ जे नज़रियाती सफ़र जो मरकज़ी थंभु आहे, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे वेयनि जो तसलसल आहे।